वल्लज़ीना तदऊन मिन दूनिही ला यस्ततीऊन नसरकुम, ऐं उहे माबूदान बातिल आहे जिन खे तव्हां अल्लाह खां सवाइ सॾियो था, उहे तव्हांजी मदद करण जी ताक़त ऐं सघ नथा रखनि। वला अनफुसहुम यंसुरून, न ई हू पंहिंजी मदद पाण करे सघनि था। वो तव्हांजी मदद नथा करे सघनि, पर पंहिंजी मदद पाण बि नथा करे सघनि। जेकॾहिं उन्हनि बुतनि जे मथां अची करे को कुतो पेशाब करे वञे त हीअ कुते खे भॼाए नथा सघनि। अची करे के उन्हनि बुतनि खे भञे वञे, फोड़े वञे, टोड़े वञे त हीअ पंहिंजो दिफ़ा नथा करे सघनि। जॾहिं हू पंहिंजो दिफ़ा पाण नथा करे सघनि त पोइ तव्हांजो दिफ़ा कीअं करे सघंदा, तव्हांखे नफ़ो ऐं नुक़सानु कीअं पहुचाए सघंदा। इन तदऊहुम इलल हुदा ला यस्माऊन, जेकॾहिं तव्हां इन्हनि माबूदान बातिल इन्हनि बुतनि खे हिदायत ॾे सॾींदव, कंहिं मक़सद ऐं कंहिं मतिलब जे लाइ कंहिं हाजत में सॾींदव, ला यस्माऊन त इहे ॿुधी कोन सघंदा। व तराहुम यंज़ुरून इलैक, बज़ाहिर जी साख़्त अहिड़ी ठहियल आहे जो उन्हनि जूं अखियूं बि ठहियल आहिनि, हथ बि ठहियल आहिनि, पेर बि ठहियल आहिनि। हाणे अखियूं त बज़ाहिर खुलियूं पियूं आहिनि, तव्हां ईअं ॾिसंदो त हू अवां ॾे ॾिसनि पिया, पर वहुम ला युबसिरून, उहे ॾिसी नथा सघनि। बुत आहे, बुत जूं अखियूं ठहियूं पियूं आहिनि, अखियूं खुलियूं पियूं आहिनि, त ॾिसण में त ईअं अचे पियो बुत मूं ॾे ॾिसे पियो, पर हक़ीक़त हू ॾिसे नथो, छो त बेजान आहे, उन में त जान ई कान्हे। उन जे जेके अखियूं ठहियल आहिनि मसनूई, उन में का नज़र ई कान्हे। ख़ुज़िल अफ़्व, त महबूब इन्हनि मुशरिकीन मके जे मामले में तव्हां दरगुज़र अपनायो, हर मामले में दरगुज़र कयो। वामुर बिल उर्फ़, ऐं नेकी जो हुकुम कयो। व आरिज़ अनिल जाहिलीन, ऐं जाहिलीन खां मुंहुं मोड़ियो। त ख़ुज़िल अफ़्व, दरगुज़र, माफ़ करणु, इन जी वॾी अहमियत ऐं फज़ीलत हदीस पाक में आई आहे त अल्लाह तबारक व तआला इन अमल सां राज़ी थो थिए त जेको रब जी मख़लूक़ खे माफ़ थो करे, अल्लाह तबारक व तआला उन खे माफ़ थो फरमाए। वामुर बिल उर्फ़, ऐं नेकी जो हुकुम, ही जमी अंबिया किराम जे फ़राइज़ ऐं उन्हनि जे उमूर मां हुयो। त बाने खे बि हुकुम ई आहे त हू हर वक़्तु नेकी जो हुकुम कंदो रहे। व आरिज़ अनिल जाहिलीन, ऐं जाहिलनि खां मुंहुं मोड़ियो, यानी जो हाल सां बहस मुबाहिसो न कयो, जेको ज़िद ते आहे। जाहिल खां मुराद हू आहे जेको ज़िद ऐं इनाद हटकंदी, जेको ज़िद ते आहे, इनाद ते आहे, हठ धर्मी ते आहे, त पोइ अब उन्हनि सां बहस मुबाहिसो न कयो, छो त उन्हनि जो मञण जो त मादो ई कोन्हे। हू महज़ इनाद ते आहे, महज़ ज़िद ते आहे, महज़ हठ धर्मी ते आहे, हू त ॻाल्हि खे मञींदो ई कोन। अञा बि जेकॾहिं तव्हां बहस मुबाहिसो कंदो त हिकु त के अल्फाज़ अहिड़ा चई करे तव्हांजी दिलि आज़ारी कंदो, ऐं ॿियो त अञा बि इंतिशार फैलंदो, इन में को फ़ाइदो कोन थींदो। तंहिंजे करे जेको माण्हू हठ धर्मी ऐं ज़िदियत ते आहे उन सां बहस न कयो। वइम्मा यनज़ग़न्नक मिन अश-शैतानि नज़ग़ुन फ़स्तइज़ बिल्लाह, कॾहिं ईअं थींदो आहे जो मौक़ियो माफ़ करण जो आहे, पर शैतान जो वसवसो अचे थो, माफ़ करण जे बजाय माण्हू अञा कावड़ जो गुस्सो थो करे, ऐं माण्हू कावड़ जो गुस्से में आहे, त बहितर त उन जाइ ते माफ़ करणु आहे, पर तबई मैलानात उन जे बरक्स वञनि पिया। कावड़ आहे, गुस्सो आहे, इनाद आहे, त फरमाए जेकॾहिं कावड़ ऐं गुस्से जी कैफ़ियत अचे थी, शैतान जी तरफ़ां वरगला ऐं वसवसो अचे थो, त फ़स्तइज़ बिल्लाह, अल्लाह खां पनाह घुरो, तावुज़ पढ़ो, औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, इन्नहु समीउन अलीम, ऐं बेशक जो अल्लाह तबारक व तआला ॿुधंदड़ बि आहे, ॼाणंदड़ बि आहे। त इन कावड़ ऐं गुस्से में तव्हां जेको फ़ैसिलो कंदो या ॿियो कुझु ॻाल्हाईंदो त अल्लाह तबारक व तआला उनखे ॿुधे पियो। जेकॾहिं ग़लति गुफ़्तार निकिरनि था ऐं ज़ुल्म ऐं ज़्यादती वारा तव्हांजा फ़ैसिला ऐं कलिमात निकिरनि था त अल्लाह उनखे ॿुधे पियो, तव्हांखे उनजो हिसाबु ॾियणो आहे। अलीम, ऐं अल्लाह तबारक व तआला तव्हांखे ॾिसे बि पियो त तव्हां इन कावड़ में, गुस्से में ॿिए जे मथां वार कंदव, ॿिए खे तकलीफ़ पहुचाईंदव, ॿिए खे ईज़ा पहुचाईंदव, धक हणंदव, त अल्लाह तबारक उहा शइ बि ॾिसे पियो। त रब खां का बि शइ मख़फ़ी कान्हे। जेकॾहिं तव्हां कंहिंसां ज़ुल्म ऐं ज़्यादती कई त अव्हांखे हुनजो जवाबु ॾियणो पवंदो। जवाबु ॾे हूंदो, मुजरिम थी करे रब जे साम्हूं पेश कंदव,
ऐं थींदो जेकॾहिं तव्हां उन वक़्त में अफ़ु दरगुज़र नेकी सुलह ये ॻाल्हि कई आहे, उहा शइ बि अलाह तबारक व तआला ॿुधे बि पियो, ॾिसे बि पियो। उन वक़्त में अव्हांजे लाइ बदिलो बहितर ऐं सुहिणो आहे।